अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां अवां जो पंहिंजो ज़हर ज़िंदगी जो डॉक्टर अली हसन चढ़ड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल अली हसन चढ़ड़ फैंस। दोस्तों, अॼु हिकु तमामु बहितरीनु फ़िल्म जे बारे में रिव्यू ॾिबो। हिकु तमामु बहितरीनु फ़िल्म वहशी वनी। सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो हिन वीडियो खे, जीअं सभु दोस्त हिन वीडियो खे ॾिसी सघनि। ऐं हाणे अवां हिन फिल्म जो प्रोमो ॾिसी वठो, पोइ कबियूं अवां सां ॻाल्हियूं। जी दोस्तों, अवां प्रोमो ॾिसी अव्हांखे हुन फिल्म जे बारे में ॼाण अची वई हूंदी। हीअ हिकु तमामु बहितरीनु फिल्म आहे। इन जी कहाणी मूं लिखी आहे। इन जो डायरेक्टर जेको आहे लाला फयाज़ आहे, जेको ज़हर ज़िंदगी जो बकरार हुयो। ऐं अवां हुनखे हिन फिल्म जे हिकु कैरेक्टर में ॾिठो। ज़बरदस्त कैरेक्टर हुयो, दादा जो कैरेक्टर हुयो। उन कैरेक्टर में लाला फयाज़ आयो आहे। हिकु नवाण हुई। उन खां पहिरियां अवां ज़हर ज़िंदगी में शानी जे कैरेक्टर में मुर्क नाज़ खे ॾिठो हूंदो। उहा मुर्क नाज़ बि हिन फिल्म में हुई। ऐं उन खां पोइ आऊं हिन फिल्म में हुयुसि, मेन कैरेक्टर में हुयुसि। छोकिरी हूंदी आहे जेका दगा कंदी आहे पंहिंजे मुड़ुस सां। उन जे मुड़ुस जे कैरेक्टर में मां हुयुसि। हिन फिल्म जी जेका कहाणी आहे उहा मूं कहाणी लिखी आहे। अव्हांखे मालूम हूंदो त को साल सवा पहिरियां हिकु सखर में वाक़ो थियो हुयो, जंहिंमें हिकु ज़ाल पंहिंजे आशिक़ सां मिली करे पंहिंजे मुड़ुस खे मराईंदी आहे, जेका हिकु बीमारी जो बहानो करे मुड़ुस खे शहर ॾांहुं इस्पताल में वठी ईंदी आहे। वापसी ते उन जे मुड़ुस खे मारियो वेंदो आहे। उहो उन जो दोस्त जेको हूंदो आहे उहो क़ातिल हूंदो आहे। हीअ हिकु दर्दनाक वाक़ो हुयो। उन ते हीअ जेका समूरी फिल्म आहे फिल्माई वई आहे। उन खां अलावा ॿिया कैरेक्टर आहिनि। ज़ाहिर आहे हीअ फिल्म जी कहाणी हुई। उन खां अलावा ॿिया कैरेक्टर हुन में शामिलु कया विया, जेके हिकु बहितरीनु कैरेक्टर हुया। ऐं जेको दादा जो कैरेक्टर हुयो, उनखे असीं जेको हुन जो दोस्त हुयो उनखे ॿिए तरह सां ॾेखारियो वियो आहे, छो त कहाणी आहे। उन कहाणी खे अहिड़े नमूने ॾेखारियो वेंदो आहे ॾिसंदड़नि खे मज़ो अचे। ऐं हीअ हिकु तमामु दर्दनाक कहाणी आहे, जंहिंखे हिकु बहितरीनु लोकेशननि ते फिल्मायो वियो आहे। इन जो डायरेक्टर बि दादा जे कैरेक्टर में आयो आहे, लाला फयाज़। ऐं हीअ जेका फिल्म आहे इहा लाला फयाज़ ऑफिशियल यूट्यूब ते रखी वई आहे। तमामु हिकिड़ी बहितरीनु फिल्म आहे, जेका तमामु घणा दोस्त हिन खे ॾिसनि पिया। मूं सम्झो त इहा जेका फिल्म जी स्टोरी आहे उहा अव्हां सां वंड कजे, जीअं अव्हां वञी हिन फिल्म खे बाआसानी ॾिसी सघो। ऐं हीअ जेका कहाणी आहे अव्हां हिन कहाणी मां सबक़ु हासिलु करे सघो, छो त हीअ सबक़ु आमोज़ कहाणी आहे। हिकिड़ी तमामु बहितरीनु कहाणी आहे। हिकु तमामु बहितरीनु लोकेशननि ते फिल्माई वई आहे। ऐं अहिड़ियूं जेके वीडियोज़ आहिनि अव्हां जे लाइ खणी ईंदुमि पियो। हलण खां पहिरियां मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकु मुंहिंजो नओं प्रोजेक्ट अचे थो। जंहिं दोस्त खे हिन प्रोजेक्ट में कमु करण जी ख़्वाहिश आहे त हू मूंसां राब्ते में अची वञे। हिन फिल्म जो जेको गद्दार फिल्म अचे पई, हुनजो डायरेक्टर मां पाण आहियां। इंशाअल्लाह ही तमामु जल्द फिल्म रिलीज़ कई वेंदी। उन खां अलावा मुंहिंजे हिन चैनल खे अव्हां सब्सक्राइब कयो, छो त मां शाम कंहिं हिकु सुठी लोकेशन ते वेंदुसि ऐं अव्हांखे हिकु तमामु बहितरीनु व्लॉग ॾींदुसि ऐं तव्हां उन मां लुत्फ़ अंदोज़ थींदव। उन खां अलावा मां ज़हर ज़िंदगी ड्रामे जी जेके लोकेशनूं आहिनि उन्हनि ते, या ज़हर ज़िंदगी जा जेके कैरेक्टर आहिनि जिन सां मुंहिंजो राब्तो थी सघे थो,
इंशाल्लाह मां उन्हनि सां जल्द अवां जी मुलाक़ात कराईंदुसि ऐं उहे वीडियो ठाहे अवां जे लाइ खणी ईंदुसि। इन ते पंहिंजे अली हसन चढ़ड़ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जेॾां पेर तेॾां ख़ैर।